बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وعلى أهل بيته الطيبين الطاهرين المعصومين أما بعد قال الله تبارك وتعالى في محكم كتابه المتين وهو أصدق القائلين وقوله الحق بسم الله الرحمن الرحيم رب زدني علما। नाज़रीन किराम सामिन मोहतरम सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अलीम अल्लाह जे फज़ल सां नाज़रीन किराम फज़ीलत इल्म जे मौज़ू ते 22 निशस्त में तव्हां सां मुखातब आहियूं ऐं असांजी गुफ़्तगू जारी आहे आदाब तअल्लुम में। हिकु तालिब इल्म जे लाइ ज़रूरी आहे त फ़ुर्सत खे गनीमत सम्झे ऐं हर घड़ी खे क़ीमती सम्झे ऐं बचपन ऐं जवानी खे इल्मु हासिल करण लाइ वॾी गनीमत सम्झे, जंहिंजे लाइ रसूल इस्लाम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद थी रहियो आहे, मसलुल्लज़ी यतअल्लमुल इल्म फी सिग़रिही कमसलिल वश्म अला सख़रिह। नंढी उमिरि में इल्मु सिखणु ईअं आहे जीअं पथर ते नक्श कढणु ऐं उहो नक्श कॾहिं बि नाहे मिटबो। व मसलुल्लज़ी यतअल्लमु फी किब्रिही कल्लज़ी यक्तुबु अलल माई। ऐं वॾी उमिरि में इल्मु सिखण जी मिसाल ईअं आहे जीअं पाणी ते लिखियो वञे। पाणी ते लिखणु ज़ाहिर न थींदो आहे ऐं उहो जल्दी मिटिजी वेंदो आहे। बसि नाज़रीन किराम तालिब इल्म जे लाइ ज़रूरी आहे त उमिरि जो लिहाज़ ॾिसी करे ऐं हया ऐं शर्म न करे इल्मु हासिल करण में, छो जो इल्म में उमिरि जी क़ैद नाहे हूंदी ऐं असांजे मुआशिरे में इहो मशहूरु थी चुको आहे। जंहिं तालिब इल्म जी जंहिं शख़्स जी थोरी उमिरि वॾी थी वई आहे त उहो स्कूल खां लहिराईंदो आहे, स्कूल बि नाहे वेंदो, क्लास में नाहे वेंदो। हालांकि इल्मु हासिल करण में उमिरि जी क़ैद कान्हे का, जंहिंजे लाइ रसूल इस्लाम जो फरमान आहे, ला यस्तही अश-शैख़ु अन यजलिस इला जंबि शाबि फयतअल्लम मिन्हु। हिकु वॾी उमिरि जो माण्हू कंहिं जवान वटि वेही करे इल्मु हासिल करण में हया न करे। रसूल इस्लाम फरमाइनि था त तालिब इल्मु पंहिंजी वॾी उमिरि खे ॾिसी करे ऐं हया महसूसु न करे इल्मु हासिल करण में। कमा ला यस्तही अन याकुलल ख़ुब्ज़। जीअं हिकु जवान सां गॾु वेही करे मानी खाइण में हया ऐं शर्म महसूसु नाहे कंदो, ईअं ई तलब इल्म में हया ऐं शर्म महसूसु न करे। इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकु तवील हदीस मौजूद आहे। कुझु औरतूं अचनि थियूं, अची करे रसूल इस्लाम जे औरतुनि खां अची कुझु मसाइल पुछनि थियूं ऐं चवनि थियूं त रसूल इस्लाम खां असांखे मसइला पुछी ॾियो। रसूल जूं घरवारियूं अचनि थियूं, रसूल इस्लाम खे अची करे चवनि थियूं, या रसूल अल्लाह कुझु औरतूं आयूं आहिनि मसइला पुछण जे लाइ, लेकिन उहे मसइला तव्हां खां पुछण खां हया ऐं शर्म थियूं कनि। रसूल इस्लाम फरमायो, इन्हनि औरतुनि खे चओ त अचनि ऐं मसइला पुछनि ऐं हया ऐं शर्म न कनि, छो जो इल्म में अलाह रब्बुल इज़्ज़त थो चए त हया ऐं शर्म कोन्हे को। ऐं इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे, ला यस्तही इज़ा लम यअलम अन यतअल्लम। इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, जेका शइ तव्हांखे नथी अचे उन जे सिखण में तव्हां हया महसूसु न कयो। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।